नाज़रवा के कंहिं ब्रेक इन ज़िंदाल त बबरलो पुलिस जी कार्रवाई वॾे अंग में हथियार हथ ब जवाबदार गिरफ़्तार। SSP जो चवण आहे त ॻुझी इतला ते कार्रवाई करे हथियार लाहौर खां कराची स्मगल करण जी कोशिश नाकाम बणाई। कार्रवाई दौरान 5 क्लाशनकोफ 25 पिस्टल 4000 गोलियूं 59 मैगज़ीन हथ कया विया। नाज़रवा के कंहिं ब्रेक इन ज़िंदाल त बबरलो पुलिस जी कार्रवाई वॾे अंग में हथियार हथ ब जवाबदार गिरफ़्तार। SSP जो चवण आहे त ॻुझी इतला ते कार्रवाई करे हथियार लाहौर खां कराची स्मगल करण जी कोशिश नाकाम बणाई। कार्रवाई दौरान 5 क्लाशनकोफ 25 पिस्टल 4000 गोलियूं 59 मैगज़ीन हथ कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।